बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। माया आज शेफ आबदा बलोच आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अवां सभिनीनि खे आवाज़ किचन में। उम्मीद है तो बिल्कुल ठीक ठाक हूंदा, खैरियत सां हूंदा, खुशबाश हूंदा, मज़े में हूंदा। 12 रबीउल अव्वल जी तहां सभिनीनि खे खोड़ सारियूं मुबारकियूं हुजनि। ऐं इन ॾींहं ते खोड़ सारनि घरनि में डिफरेंट जेके ताम आहिनि उहे तयारु थींदा आहिनि। के माण्हू चणनि जो पुलाव तयारु कंदा आहिनि, के जेको आहे सो चिकन बिरयानी तयारु थींदी आहे, मिठा तयारु थींदा आहिनि, मिठा चांवर थी विया, ज़रदो थी वियो या खीर। पर खोड़ सारा माण्हू जेके आहिनि से पंहिंजे हिसाब सां इन ॾींहं खे ज़रूरु मल्हाईंदा आहिनि। ऐं ख़ुशीअ जो ॾींहुं बि आहे, नज़र न्याज़ बि थींदी आहे। त अॼु असां तयारु कंदासीं ताहिरी। ऐं ताहिरी चवंदा आहिनि गुड़ वारनि चांवरनि खे, ऐं उर्दू में जेको ताहिरी आहे उनखे चवंदा आहिनि पटाटनि सां जेको असां पुलाव तयारु कंदा आहियूं उनखे। ऐं सिंधीअ में ताहिरीअ खे असां चवंदा आहियूं जेके गुड़ वारा असांजा चांवर हूंदा आहिनि उन्हनि खे। ऐं तमामु ज़बरदस्त तयारु थींदा आहिनि, तमामु सूंधा ऐं ज़बरदस्त चांवर आहिनि। अच्छा, इन जे लाइ बसि ख़्यालु इन ॻाल्हि जो बि रखिणो आहे त जेके चांवर आहिनि उहे जेसीं ताईं कंप्लीटली बॉइल न थी वञनि गुड़ खे तव्हां उन में शामिलु न कंदा, छो त गुड़ या खंडु जेका आहे सा चांवरनि खे सख़्तु कंदी आहे। त हिते मां 1 लीटर पाणी बॉइल करण जे लाइ रखियो आहे। ऐं इन में असां ऐड कंदासीं थोरो लूणु। कंहिं बि मिठी शइ में बि जेकॾहिं लूणु इस्तेमालु कजे त उनजो जेको फ्लेवर आहे उहो इलाही सुठो थी वेंदो आहे। त इन में असां लूणु ऐड कयोसीं ऐं इन सां गॾु असां जेके आहे सो ऐड कंदासीं हिन में नंढड़ा फोटा। त ईअं था कयूं 2 नंढड़ा फोटा मां ऐड थी कयां जॾहिं असांजा चांवर बॉइल था थियनि। ऐं हिन तरफ़ जॾहिं असां गुड़ खे मेल्ट कंदासीं त हुन तरफ़ बि असां ऐड कंदासीं 1-2 नंढड़ो फोटो, छो त तमामु ज़बरदस्त ख़ुशबू ईंदी आहे। ऐं हिकिड़ो नंढड़ो पीस ऐड कंदासीं दालचीनी जो, ऐं नंढड़ो हिकिड़ो बादियान जो गुल अची वियो, ऐं नंढड़ा पीस अची विया असांजा दालचीनी जा। अच्छा, जॾहिं हे पाणी असांजो बॉइल थियणु शुरू थी वेंदो त मां हिन में ऐड कंदमि असां चांवर पुसाए रखिया आहिनि, उहे चांवर असां हिन में शामिलु कंदासीं। ऐं हाणे हिन तरफ़ अची था वञूं। 1/2 kg जेकॾहिं तव्हां वटि चांवर आहिनि त तव्हां इन में 1/2 कप ऐड कयो ऑयल या गिहु। त मां स्टोव कयां थी ऑन ऐं इन में ऐड कंदासीं असां गिह जो इस्तेमालु था कयूं। 1/2 कप ऐड कंदासीं इन में गिह। जेकॾहिं तव्हां ऑयल में ठाहिणु चाहियो था त तव्हां ऑयल में बि ठाहे था सघो। जी अची वियो गिह। ऐं इन गिह में अगेन ऐड कंदासीं नंढड़ा फोटा। चांवर बि असांजा ख़ुशबूदार थी वञनि ऐं जेकी असां गुड़ था तयारु कयूं उहो बि ख़ुशबूदार थी वञे। थोरो अञा ऐड कयूं। अच्छा, हे अची वियो। अच्छा, हाणे हिन में ऐड कंदासीं नंढड़ा फोटा। अगेन हिकिड़ो नंढड़ो जेको टुकुर आहे उहो दालचीनी जो शामिलु कंदासीं। थोरो इन जी ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त असां हिन में ऐड कंदासीं गुड़। अच्छा, गुड़ खे बसि थोरो तोड़े छॾियो त जीअं उहो ईज़ीली मेल्ट थी वञे। बसि एतिरो ई असांजो मक़सदु आहे त उहो ईज़ीली मेल्ट थी वञे असांजो गुड़। अच्छा, हे असां ऐड कईसीं नंढड़ा फोटा शामिलु कयासीं ऐं थोरो हिकिड़ी स्टिक जेका आहे सा दालचीनी जी। अच्छा, हे मां वटि गुड़ आहे जेको पीसिस में मिलंदो आहे। अच्छा, शक्कर बि असां वटि मौजूदु आहे। गुड़ जी जेका शक्कर हूंदी आहे उहा बि तव्हां इस्तेमालु करे सघो था, पर जेको गुड़ आहे उनजो फ्लेवर अञा बि सुठो ईंदो। अच्छा, ॾूंघी शामिलु कई वेंदी आहे मोस्टली जेका असांजी ताहिरी आहे। त ॾूंघी ऐड कयो ऐं वॾिफ। इहे 2 जेके इंग्रेडिएंट्स आहिनि इहे ताहिरीअ में तमामु सुठा लॻंदा आहिनि ऐं ऐड कया वेंदा आहिनि। बाक़ी इन खां अलावा पोइ तव्हां किशमिश ऐड था कयो, तव्हां बादाम ऐड कयो, जेको तव्हांखे सुठो लॻे थो उहो इस्तेमालु करे सघिजे थो। पर हिकिड़ी ॾूंघी अची वई ऐं ॿिया अची विया वॾिफ। अच्छा, इनखे बि थोरो कटिंग इन जी बि करे था वठूं। अच्छा, हे जेको असांजो गिह गरम थो थिए न, हुन में थोरा
ॾूंघी। अच्छा, ॾूंघीअ सां गॾु असां इन में शामिल कंदासीं वॾिफ़ ऐं थोड़ी अची वेंदी असांजी किशमिश। अच्छा, जेको असांजो पाणी आहे न उहो बॉइल थो थिए त मां हिन जी बाहि जेका आहे सा बंदि थी कयां जीअं सुकून सां असां हिनखे ड्राई फ्रूट्स ऐड कयूं। ईअं न थिए त कुझु बि सड़ी वञे या घणो पची वञे। बाहि मां हिन जी बंदि कई आहे, पर हिन में ऐड था कयूं हे असांजी किशमिश, जंहिंखे असां थोरो वॉश कयोसीं। अच्छा, किशमिश अची वई ऐं इन में मां शामिल कंदमि वॾिफ़ ऐड कंदासीं। टीस्पून भरे करे ऐं हिन तरफ़ अची था वञूं ऐं चांवरनि खे सिंपली कंदासीं बॉइल। थोड़ो लूणु सफ़ा थोड़ो ऐं नंढड़ा फोटा दारचीनी, हिकिड़ो बादियान जो गुल शामिल कयोसीं, हिकिड़ो पीस दारचीनी जो ऐड कयोसीं ऐं कंप्लीटली इनखे कंदासीं बॉइल त काथई बि जेको हंज आहे उहो चांवरनि में न रहे। चलो, चांवर ऐड कयासीं ऐं ॿीहर इनखे कयूं था कवर। अच्छा, इन में कंहिं बि फूड कलर जी ज़रूरत न आहे, छो त जेको ॻुड़ आहे, ॻुड़ जो पंहिंजो हिकिड़ो गोल्डन कलर आहे जेको तव्हांजे चांवरनि ते अची वेंदो, त कंहिं बि फूड कलर जी इनखे ज़रूरत न आहे। अच्छा, हिन तरफ़ असां ॾूंघी ऐड कईसीं। अच्छा, पिसियल बि ऐड था कयूं ऐं साबित बि। त जेका साबित ॾूंघी आहे उहा थोड़ा स्लाइस में कटे करे उहा शामिल कईसीं ऐं वॾिफ़ ऐड कईसीं। किशमिश मां इन में शामिल कई आहे ऐं इनखे थोरो फ्राई था कयूं। सुठी ज़बरदस्त ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त मां इन में ऐड कंदमि ॻुड़ ऐं ॻुड़ खे बसि थोरो तव्हां तोड़ियो त जीअं मेल्ट थियण में आसानी थी वञे ऐं पाणी एतिरे क़दुरु ऐड कंदासीं त जेको ॻुड़ आहे उहो मेल्ट थी वञे। बेसिकली असांजो मक़सदु इहो ई आहे त ॻुड़ सुठे तरीक़े सां मेल्ट थी वञे। बसि जीअं ॻुड़ मेल्ट थी वेंदो इनखे कंप्लीटली जेके असांजा राइस बॉइल थी विया आहिनि इन में ऐड कंदासीं। अच्छा, तमामु घणो एक्स्ट्रा बिल्कुलु बि हिनखे नाहे ठाहिणो ऐं मां हिन में शामिल थी कयां हे असांजो ॻुड़ ऐं थोरो ऐड कंदासीं हिन में पाणी। अच्छा, नॉर्मली जेकॾहिं मिक़दार जी ॻाल्हि कजे त जेतिरा चांवर हुजनि एतिरो ॻुड़ जेकॾहिं ऐड कजे त इलाही मुनासिबु थो रहे। जेकॾहिं तव्हां ज़रदो था ठाहियो या तव्हां ॻुड़ वारा चांवर था ठाहियो त जेकॾहिं हाफ kg तव्हां वटि चांवर आहिनि त हाफ kg तव्हां वटि हुजणु खपे ॻुड़, त उनजी मिठास जेका आहे सा इलाही बैलेंस में रहंदी आहे। चलो, हे ऐड कयोसीं। थोरो मां हिन में जॾहिं असांखे ज़रूरत महसूसु थींदी त पाणी ऐड कंदासीं। होरिया होरिया हिनखे मेल्ट थियणु ॾियूं था ऐं थोरी मां हिन में शक्कर बि शामिल थी कयां। बसि। अच्छा, बाज़ वक़्तु इहो बि थींदो आहे त के ॻुड़ जेके आहिनि से मिठास घणी हूंदी आहे उन्हनि में ऐं कुझु अहिड़ा ॻुड़ हूंदा आहिनि जंहिंमें मिठास थोरी घटि हूंदी आहे। बसि तव्हां उन हिसाब सां ऐड कयो ऐं नॉर्मली जेतिरा चांवर आहिनि एतिरो ॻुड़ त लाज़मी हिन में तव्हां ऐड कंदा। अच्छा, ॻुड़ जेको आहे सो थोरो मेल्ट थियणु शुरू थो थिए। फ़िलहालु ज़रूरत न आहे पाणीअ जी, पर जेकॾहिं तव्हांखे लॻे त ॻुड़ जेको आहे सो सड़ी न वञे, थोरो पाणी ऐड कयो, हुन में कोई मसइलो न आहे। बेसिकली बसि ॻुड़ खे असांखे करिणो आहे बॉइल। चांवर असां सोक करे रखिया हुयासीं ऐं उन्हनि चांवरनि खे असां बॉइल था कयूं थोरे गरम मसाले ऐं बिल्कुलु थोरे लूण सां गॾु। अच्छा, अॼु जी इहा हिकु त मिठी रेसिपी असांजी थी वई जेका असां ताहिरी तयारु था कयूं ऐं ॿियो असां तयारु कंदासीं भुॻल कीमो ऐं हुन में कुझु खड़ा मसाला ऐड कंदासीं, कुझु हुन में पिसियल मसाला असां ऐड कंदासीं ऐं सुठे नमूने सां हिनखे फ्राई करे सर्व कंदासीं। ऐं हिनखे वधाइण जे लाइ मां ऐड कंदमि लास्ट में थोड़ा बसर ऐं वॾा वारा सावा मिर्च। नंढड़ी साही जो टाइम थी वियो आहे त नंढड़ी साही ते था वञूं
तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहजो। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं असांजा उहे ॾिसण वारा जीअं असांखे हींअर ट्यून इन कयो हुजे, जॉइन कयो हुजे। 12 रबियुल अव्वल जी तव्हां सभिनीनि खे खोड़ सारियूं मुबारकियूं। ऐं अॼु जेको मिठो असां तयारु था कयूं उहा आहे ताहिरी। ताहिरी तयारु पिया कयूं, जंहिंजे लाइ असां चांवर हिते बॉइल करण जे लाइ रखियासीं, थोरो लूणु ऐड कयोसीं ऐं असां नंढड़ा फोटा हिन में शामिलु कयासीं, हिकिड़ो पीस दालचीनी जो ऐं बादियान जो गुल असां हिन में शामिलु कयोसीं ऐं चांवरनि खे कंप्लीटली ॻरण ताईं पचाईंदासीं त हुन में को बि हंज जेको आहे सो बाक़ी न रहे। ऐं हिन तरफ़ असां छा कयोसीं, जो हाफ कप खयोसीं गिहु ऐं उन में ऐड कयासीं वॾिफ 2 टेबल स्पून ऐं उन में ॾूंघी असां शामिलु कईसीं तक़रीबन 3 टेबल स्पून ऐं साबित हुई जंहिंखे असां स्लाइसिस में कट कयोसीं। 2 मां इन में शामिलु कया नंढड़ा फोटा, हिकिड़ो नंढड़ो पीस ऐड कयोसीं दालचीनी जो। किशमिश ऐड कईसीं 2 टेबल स्पून, जेके अवल थोरो वॉश लाज़मी कयो, थोरा उहा फुंडी बि पवंदी, उन में जेका मिटी हूंदी आहे उहा निकिरी वेंदी, उहा ऐड कईसीं। थोरो कुक कंदासीं जेको ड्राई फ्रूट आहे उनखे बिल्कुलु बि साणो न आहे। मेक श्योर कजो त तव्हां हुनखे तमामु घणो न पचायो। जीअं ई वॾिफ जी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे, नंढड़े फोटे जी असां इन में ऐड कयोसीं हाफ kg गुड़। वाइट गुड़ में पचायो अञा बि सुठी थींदी, ऐं गुड़ जूं बि इलाही क़िस्मियूं जेके हिन से अवेलेबल आहिनि। ऐं नॉर्मली जेतिरी मिक़दार चांवरनि जी हुजे एतिरी मिक़दार मिठे जी हुजणु खपे, त जेको बैलेंस आहे उहो इलाही बहितरु रहंदो आहे। अच्छा, गुड़ असां हिन में शामिलु कयोसीं ऐं हल्की बाहि ते इनखे मेल्ट कयोसीं, त मां हिन में पाणी शामिलु न कयो आहे। जेकॾहिं तव्हांखे नीड महसूसु थिए त थोरो पाणी ऐड कजो, घणो न, पर मां पाणी ऐड न कयो आहे। ऐं जेको असांजो गुड़ आहे तमामु ज़बरदस्त मेल्ट थी वियो आहे ऐं हिन में वॾिफ बि आहे, थोरा ड्राई फ्रूट्स आहिनि, त हे थोरो जेको पाणी आहे इहो ड्राई थी थो वञे ऐं चांवर ज़बरदस्त असांजा ॻरी था वञनि, त बसि हिन में गुड़ ऐड कंदासीं ऐं गुड़ ऐड करण खां बाद में हिन जी मिक्सिंग कंदासीं सुठी ऐं इनखे ॾींदासीं दम। अच्छा, जेको गुड़ आहे इहो मां हिन में हाणे मिक्स थी कयां ऐं जेका हिन जी बाहि आहे उहा बिल्कुलु स्लो कंदासीं। त हिन खे ट्रांसफर था कयूं असां जे हिन स्टोव ते। ऐं बाहि इन जी रखंदासीं बिल्कुलु स्लो। जी अची वेंदो हिन तरफ़। अच्छा, थोरो चांवरनि खे दम बि अचे वेंदो ऐं इन सां गॾोगॾु जेका मिठास आहे उहा बि असां चांवरनि में ऐड कंदासीं। हे अची वई असांजो गुड़ जेको असां कंप्लीटली मेल्ट कयो हुयोसीं। अच्छा, सुठे तरीक़े सां हिकिड़ो हिनखे ॾींदासीं मिक्स, त जीअं जेके असांजा चांवर आहिनि उहे गुड़ खे कोट करे वञनि। ऐं हल्की बाहि ते थोरी देरि जे लाइ हिनखे दम ॾींदासीं, त जीअं गुड़ जो जेको फ्लेवर आहे उहो ज़बरदस्त असांजे चांवरनि में अची वञे। अच्छा, कुझु ॿियो बि ड्राई फ्रूट आहे जेको असां हिन में शामिलु कंदासीं। बादाम असां हिन में ऐड कंदासीं ऐं ॾूंघी जेका पिसियल आहे उहा शामिलु कंदासीं। त हिनखे फ़िलहाल कयूं था कवर। हिनखे थोरो दम था ॾियूं त जेको बि हाणे मॉइस्चर आहे उहो ड्राई थी वञे ऐं अची था वञूं हाणे असां पंहिंजे कीमे जी तरफ़। अॼु जेको असां कीमो इस्तेमालु था कयूं, बीफ जो कीमो इस्तेमालु था कयूं, तव्हां हिनखे चिकन जे कीमे सां गॾु बि इहा जेका रेसिपी आहे हिनखे यकीनन फॉलो करे सघो था। हिकिड़ी कढ़ाई खणंदासीं
ऐं पंहिंजो स्टोव कंदासीं ऑन। साबित गरम मसालो मां हिन में ऐड कंदमि, कुटियल ॻाढ़ा मिर्च हिन में शामिल कंदासीं ऐं लूणु ऐड कंदासीं, हेड ऐड कंदासीं। सभिनीनि खां अवल स्टोव ऑन था कयूं ऐं इन में ऐड कंदासीं ऑयल। अच्छा, ऑयल असां हिन में ऐड कयोसीं ऐं हाणे असां हिन में शामिल कंदासीं कीमो ऐं थूम ऐं अदरक जो पेस्ट ऐड करे थोरो कीमे खे फ्राई कंदासीं। हे अची वियो असांजो कीमो। असां बीफ जो यूज़ था कयूं, तव्हां हिन में चिकन जो बि इस्तेमालु करे सघो था। चलो कीमो ऐड कयोसीं ऐं गॾोगॾु असां इन में शामिल कंदासीं साबित गरम मसालो ऐं थूम ऐं अदरक जो पेस्ट। हे अची वियो थूम ऐं अदरक जो पेस्ट थोरो ऐड कंदासीं, साबित गरम मसालो जंहिंमें वॾा फोटा ऐं इन सां गॾु हिकिड़ो नंढो फोटो शामिल कंदासीं, थोरा दालचीनी जा पीस ऐड कंदासीं ऐं थोड़ा कारा मिर्च, थोड़ो ज़ीरो, थोड़ो थोड़ो तमामु जेको असांजो गरम मसालो आहे उहो शामिल था कयूं। अच्छा, गरम मसालो ऐड कयोसीं, थूम ऐं अदरक जो शामिल कयोसीं पेस्ट ऐं इन जी कंदासीं थोड़ी भुनाई त जेको कीमे जो पंहिंजो पाणी आहे उहो बिल्कुलु ड्राई थी वञे। जेको गरम मसाले ऐं थूम ऐं अदरक जे पेस्ट सां कीमो थोरो कुक था कयूं। अच्छा, हिन तरफ़ असां वटि 3 आहिनि टमाटा, इन्हनि खे कंदासीं स्लाइस। टमाटा ऐड करे पोइ असां इनखे फ्राई कंदासीं। त हे मां हितां हटाई थी छॾियां। अच्छा, जेका असांजी ताहिरी आहे उहा रेडी थी चुकी आहे। मां उनजी जेका बाहि आहे उनखे बंदि कयो अथसीं ऐं ॾूंघी असां हिन में कटे करे त ऐड कई हुईसीं। थोड़ी पिसियल बि ऐड कंदासीं जॾहिं असां हिनखे सर्व कंदासीं। फ़िलहाल असां हिनखे बाहि बंदि करे हिन जो जेको ढकणु आहे उहो बंदि ई रहणु ॾींदासीं त जीअं गर्मा गरम इनखे सर्व कयूं। हाणे अची था वञूं पंहिंजे टमाटनि जी तरफ़। 3 दरमियाने साइज़ जा टमाटा था ऐड कयूं। अच्छा, थोड़ो मां इन में धोरो भी शामिल करूं, 3-4 टेबल स्पून धोरो भी ऐड कंदासीं। कीमे जो पंहिंजो पाणी जीअं ई ड्राई थी वेंदो त पोइ असां इन में शामिल कंदासीं टमाटा ऐं टमाटनि सां गॾु पोइ इन में ऐड कंदासीं मसालो। चलो थोरो हुनखे फ्राई थियण था ॾियूं। अच्छा, कीमे खे थोरो वधाइण जे लाइ अच्छा फ्लेवर बि सुठो ईंदो ऐं कीमो वधी बि वेंदो। वॾा वारा असां वटि सावा मिर्च आहिनि, इहे शामिल कंदासीं ऐं थोड़ा जेके बसर आहिनि उहे स्लाइस करे लास्ट में बस ऐड करे थोड़ा बसर सॉफ्ट थी वञनि त उनखे सर्व कंदासीं। तव्हां नान सां गॾु इन कीमे खे सर्व करे सघो था, चपाती सां गॾु सर्व कयो। ऐं कीमो तमामु घणो इन करे बि पसंदि कयो वेंदो आहे जो तयारु इलाही जल्दी थी वेंदो आहे। त जॾहिं असांखे अचानक ख़्यालु थो अचे, देरि थी वई आहे, कुझु सुठे खाइण जी दिलि थी चए या अचानक जेकॾहिं घर में महिमान बि अची था वञनि त कीमो जेको आहे उहो झटपट तयारु थी वेंदो आहे। ऐं हाणे त कई सारे तरीक़नि सां कीमो बि तयारु थो थिए। सावन मिर्चनि में कीमो इलाही सुठो थींदो आहे ऐं खड़े मसाले में कीमो तयारु थींदो आहे। अॼु असां भुॻल कीमो तयारु था कयूं। मां हिकिड़ी प्लेट थी खणा ऐं ही जेके असां टमाटा कटे रखिया आहिनि इन्हनि खे प्लेट में लाहे था रखूं त जीअं थोड़ा जेके सावा मिर्च आहिनि उहे बि असां कटे था रखूं। चलो जी, हे अची विया असांजा टमाटा ऐं वॾा वारा जेके सावा मिर्च आहिनि इन्हनि जी बि कटिंग कंदा था हलूं। अच्छा, हे तेज़ बिल्कुल भी ना हूंदा, तमाम लाइट हूंदा आहिनि। ये असां ऐड था कयूं। चलो जी,
हिकिड़े मिर्च जा 2 खां 3 जेके हिन से पीस कंदासीं, थोड़ा थुल्हा स्लाइसिस। तेज़ी एकड़ी न ईंदी कीमे में ऐं टेस्ट में इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। पकोड़नि में भी इन मिर्चनि खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। जेसी ताईं कीमो असांजो फ्राई थो थिए त असां पंहिंजे कटिंग जा जेके कम आहिनि उन्हनि खे करे था वठूं। नंढड़ी ब्रेक जो असां वटि टाइम थी वियो आहे त ब्रेक ते था वञूं। ते नंढड़ी साईअ जो टाइम आहे। मोटी ईंदासीं त कंटिन्यू कंदासीं पंहिंजी भुॻल कीमे जी रेसिपी। मिलूं था नंढड़ी साई खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन ऐं असांजा उहे घर भाती जीअं असांखे हींअर ट्यून इन कयो हुजे, जॉइन कयो हुजे। तव्हां सभिनीनि खे 12 रबीउल अव्वल जूं खोड़ सारियूं मुबारकियूं। ऐं अॼु डिफरेंट घरनि में डिफरेंट ताम जेके हिन से पची रहिया आहिनि। के चणनि जो पुलाव था तयारु कनि, के चिकन जो पुलाव था तयारु कनि, खोड़ सारे घरनि में मिठा तयारु था थियनि। पोइ उहा खीरणी हुजे या ज़रदो हुजे। अॼु असां तयारु कया आहिनि ॻुड़ वारा चांवर। तमामु ज़बरदस्त तयारु पिया थियनि। मां उन्हनि जो रिकैप बि तव्हांखे ॾींदमि। पर हिते जेको असांजो भुॻल कीमो आहे उनखे असां थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु थोरो साबित गरम मसालो ऐड कयोसीं। ऐं कीमे जो पंहिंजो पाणी बिल्कुलु ड्राई थी वियो आहे। त हाणे मां हिन में ऐड थी कयां टमाटा। 3 खां 4 असां इन में शामिल कयासीं टमाटा। ऐं हाणे असां इन में ऐड कंदासीं थोरो मसालो, जंहिंमें सभिनीनि खां पहिरियों ऐड था कयूं लूणु। त लूणु तव्हां इन में शामिल कयो हस्बे ज़रूरत। अच्छा, छो त सावा मिर्च असां इन में ऐड कयूं था ऑलरेडी, थोड़ा ऐड कंदासीं मिर्च। बसि लेवल में हिकिड़ो टीस्पून कुटियल ॻाढ़ा मिर्च। छो त जेके ॻाढ़ा मिर्च हूंदा आहिनि कुटियल स्पेशली उहे इलाही तेज़ हूंदा आहिनि। अच्छा, थोड़ी ऐड कंदासीं हिन में हेड ऐं थोड़ा सुका धाणा हिन में शामिल कंदासीं। ऐं लास्ट में हिन में ऐड कंदासीं पिसियल गरम मसालो। साबित त असां शामिल कयो थोसीं, पर थोरो पिसियल गरम मसालो। ऐं हे अची विया असां वटि सुर्ख बसर। थोड़ा ऐड था कयूं 2-3 टेबल स्पून। छो त कुछ असां हिन में कच्चा बसर भी शामिल कंदासीं त थोड़ा अची विया हिन में ॻाढ़ा बसर। ऐं हिकु दफ़ो ॿीहर हिन जी थींदी भुनाई, स्पेशली हिन टमाटनि सां गॾु। टमाटा भी थोड़ा सॉफ्ट थी वेंदा। इन्हनि जी थोड़ी चिमचे सां इन्हनि खे मैश कंदासीं। पोइ मां हिन में ऐड कंदमि इहे सावा मिर्च। अच्छा, हे जेका ताहिरी आहे इहा असांजी तयार थी वई आहे। त थोड़ी जेका अधु असांजी ॾुंगी आहे न, इहा मां हिन जे मथियां ऐड कंदमि। ऐं थोड़ी असां गार्निशिंग जे लाइ बचाए रखंदासीं। बसि। अच्छा, जेके बादाम आहिनि उन्हनि जी भी स्किन खे रिमूव कयो। थोरो गरम पाणीअ में उन्हनि खे भुॼाए रखो त उन्हनि जी स्किन तमामु ईज़ीली रिमूव थी वेंदी। जॾहिं असां हिनखे डिश आउट कंदासीं त पोइ थोड़ा बादाम ऐं इहा जेका असांजी पिसियल ॾुंगी आहे इन सां गॾु इनखे गार्निश कंदासीं। थोरो स्पून जी मदद सां टमाटनि खे मैश था कयूं। लूणु शामिल कयोसीं, हेड शामिल कईसीं, सुका धाणा आहिनि जेके असां हिन में शामिल कया आहिनि। ऐं लास्ट में थोरो पिसियल जेको गरम मसालो आहे उहो मां हिन में ऐड कंदमि। थोरो इन में शामिल कंदासीं भूरो भी। थोड़ा टमाटा असांजा मैश थी विया आहिनि त हींअर ऐड था कयूं थोरो इन में भूरो।
चलिए भूरे खे ऐड करण खां बाद में जल्दी सां मिक्स करें। भूरो भी अची वियो, टमाटा, पिसियल असांजा मसाला, थोड़ा मिर्च मां कटे करे रखिया आहिनि। जीअं ही असांजे धोरे जो पानी भी ड्राई थी वेंदो, मां हिन में ऐड कंदमि मिर्च। सावा धाणा हिन में ऐड कंदासीं ऐं अदरक खीमे में तमामु सुठी लॻंदी आहे। असां पिसियल लहसुन ऐं थूम ऐं अदरक त ऐड हिन में कई आहे, पर जेका साबित अदरक हूंदी आहे उहा इलाही मज़ो कंदी आहे, त उहा ऐड कंदासीं। थोरा हिन में शामिलु कंदासीं धाणा ऐं गर्मा गरम कीमो तव्हां सर्व कयो नान या घर जा जेके चपातियूं या फुल्का पकल हूंदा आहिनि उन्हनि सां बि इलाही मज़ेदार लॻंदो आहे। अच्छा, हाणे असां हिन में ऐड था कयूं इहे जेके असां मिर्च कटे रखिया आहिनि। अच्छा, पाणी मां अञा ताईं ऐड न कयो आहे, छो त असांखे अहिड़ी कोई ज़रूरत पेश न आई आहे। मां थोरो हाणे इन जी जेका बाहि आहे उनखे थोरो स्लो कंदासीं। ऐं थोड़ी देर जे लाइ इन कीमे खे ॾींदासीं दम। सावा मिर्च ऐड असां करे चुका आहियूं। थोड़ा मां हिन में जेके सावा धाणा आहिनि उन्हनि जूं डंडियूं ऐड कंदमि ऐं इनखे कवर था कयूं थोड़ी देर जे लाइ। चलो जी, इनखे कयूं था कवर। ऐं हाणे थोड़ा सावा धाणा उन्हनि जी कटिंग कंदासीं। थोड़ी अची वेंदी अदरक ऐं थोड़ा बसर। सभिनीनि खां अवल सावा धाणा। अच्छा, गार्निशिंग जे लाइ बि ऐड कंदासीं ऐं इन जूं जेके थोड़ा धाणा असां हींअर बि ऐड कंदासीं। गोश्त जो जेको बीफ जो भी कीमो आहे उन में भी ॻरण में एतिरी देर नाहे लॻंदी, छो त रेशा ऑलमोस्ट कटिजी विया हूंदा आहिनि, त जल्दी तयार थी वेंदो आहे असांजो बीफ जो भी कीमो। त बस थोड़ी इन जी भुनाई कंदासीं ऐं इनखे सर्व कंदासीं। तमामु जेके थुल्हियूं डंडियूं उन्हनि खे अलॻि था कयूं। ऐं सावा धाणा, सावा मिर्च, अदरक तमामु शयुनि सां गॾु असां भुॻल जेको असांजो कीमो आहे उहो सर्व थी वेंदो। त हे बि मां हितां हटाए थी छॾियां। अच्छा, जेके बादाम आहिनि उन्हनि खे थोरो पाणीअ में भुॼाए रखियो हुयोसीं, त उनजा बि जेका स्किन आहे उनखे रिमूव कंदासीं। मां हिन में ऐड थी कयनि धाणा ऐं थोड़ी अदरक जी बि कटिंग कंदा हलूं। अच्छा, लास्ट में थोड़ी कुकिंग जे वक्त भी ऐड कंदासीं ऐं गार्निशिंग जे वक्त भी। चलो, एतिरी अदरक काफ़ी आहे। कॾहिं चांहि में भी तव्हां कद्दूकश करे अदरक ऐड कयो, चांहि जो जेको मज़ो आहे उहो हीअं बि ज़बरदस्त थी वेंदो आहे। अच्छा, साइड्स जेके आहिनि से हिन जी नीट कंदासीं, त बस उहा ई अदरक असां ऐड कंदासीं जेको असांजो कीमो कुक थो थिए उन में। त जीअं गार्निशिंग जे लाइ जेका अदरक हुजे उहा तमामु ज़बरदस्त यूनिफॉर्म स्टाइल में हुजे। थोड़ी अदरक खे क्लीन कट कयोसीं ऐं इहा अदरक मां ऐड थी कयां। त असांजो जेको कीमो तयार थो थिए। थोड़ा बस असांखे मिर्च जेके आहिनि से सॉफ्ट करणा आहिनि, एतिरो ॻाढ़ो न आहे, पर थोड़ो कीमो बि ॻरी वेंदो। थोड़ा जेके असांजा मिर्च आहिनि उहे बि थोड़ा सॉफ्ट थी वेंदा। चलो जी, अची वई अदरक। थोड़ी धाणनि जी मिक़दार ऐड कंदासीं ऐं हिकिड़ो बसर, बस वॾे साइज़ जो हिकिड़ो बसर था खणूं ऐं इनखे बि स्लाइस करे इहो बसर बि ऐड था कयूं। बस एतिरी देर जे लाइ दम ॾींदासीं त थोड़ा सावा मिर्च, थोड़ा जेके बसर आहिनि बस ज़रा सा सॉफ्ट थी वञनि। हिनजी भुनाई करे ऐं रिंग्स में था कट कयूं बसरनि खे।
ताहिरी बिल्कुलु रेडी आहे। बसि इनखे गर्मा गर्म सर्व कयो। ऐं जीअं चांवर फ्रेश मज़ेदार लॻंदा आहिनि, ईअं ई ताहिरी जी बि ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हां इनखे ठाहियो था त बसि उन ई वक़्तु इनखे सर्व कयो ऐं इन जो जेको मज़ो आहे इहो उन ई वक़्तु इनखे सर्व करण में आहे। अच्छा, हाणे हे ऐड कंदासीं ॿिया बसरनि जा रिंग्स। ऐं थोरी बसि हाणे ॿाहिरि तेज़ करे हिनजी भुनाई था कयूं त बसर वग़ैरह बि ॻरी वेंदा ऐं जेको असांजो कीमो आहे इनजी भुनाई बि थी वेंदी। थोरी अञा अदरक ॿाहिरि कंदासीं थोरी तेज़। जेतिरा बि असांजा इहे पाकिस्तानी खाधा आहिनि, जेसीं ताईं इन्हनि जी भुनाई ज़बरदस्त न थींदी न त इन्हनि जो जेको फ्लेवर आहे उहो निकिरी न ईंदो। भुनाई ज़बरदस्त थियणु खपे। थोरी मां हिन में चिकनाई अञा बि ऐड थी कयां ऐं नंढड़ी ब्रेक जो बि टाइम थी वियो आहे। ब्रेक खां पोइ ते जॾहिं मोटी ईंदासीं त ॿई रेसिपीज़ असां सर्व कंदासीं। मिलूं था नंढड़ी साई खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन ऐं लास्ट असांजो इहो ब्रेक आहे त मां तव्हांखे डिटेल सां रेसिपी जो रिकैप ॾींदी हलां। ॿई रेसिपीज़ असांजूं रेडी आहिनि। अॼु 12 रबीउल अव्वल जी वेंदे वेंदे बि तव्हां सभिनीनि खे खोड़ सारियूं मुबारकियूं। यकीनन तव्हांजे घर में बि नज़र न्याज़ जे हवाले सां कुझु नमकीन या कुझु मिठो ज़रूरु तयारु तव्हां कयो हूंदो। अॼु असां ताहिरी तयारु कईसीं ऐं गुड़ वारा चांवर, जंहिंमें असां चांवरनि खे बॉइल कयोसीं थोरे लूण सां गॾु। उन में ऐड कयो हिकु ॿ नंढड़ो फोटो, थोरा दालचीनी जो हिकिड़ो पीस ऐड कयो, थोरो बादियान जो गुल ऐं तमामु थोरो सॉल्ट। ऐं कोई बि मिठो आइटम बि हुजे हुन में थोरो सॉल्ट ऐड कजे त हुनजो फ्लेवर थोरो निखरी थो अचे। चांवर जीअं कंप्लीट बॉइल थी वञनि त ॿिए तरफ़ तव्हां हाफ कप खणंदा गिहु, हुन में ऐड कंदासीं अगेन नंढड़ा फोटा। 2 नंढड़ा फोटा ऐड कयो, हिकिड़ो पीस दालचीनी जो शामिल कयो, 2 टेबल स्पून भरे करे ऐड कंदासीं वॾिफ, 2 टेबल स्पून ई इन में ऐड कंदासीं किशमिश। उनखे वॉश कयो ऐं वॉश करण खां बाद हुन में ऐड कयो ऐं इन में असां ऐड कंदासीं ॾूंघी स्लाइस करे ऐं तमामु शयुनि खे थोरो स्लाइटली सो रोस्ट करिणो आहे। ईअं न थिए त डार्क थी वञनि, तव्हांजी सॼी ताहिरी ख़राबु थी वेंदी। त स्लाइटली सो उनखे तव्हां गोल्डन कयो ऐं इन खां बाद में हिन में ऐड कंदासीं हाफ kg गुड़ या शक्कर, जेको तव्हांखे अवेलेबल हुजे उहा तव्हां ऐड कयो। जेकॾहिं गुड़ आहे त उनखे थोरो पीसिस में तोड़े छॾियो त जीअं मेल्ट थियण में तव्हांखे आसानी थिए। मां कोई बि पाणी हिन में शामिल न कयो, हल्की बाहि ते गिह सां गॾु मेल्ट कयोसीं त उहो होरिया होरिया मेल्ट थी वियो। जेकॾहिं तव्हांखे नीड महसूसु थिए त थोरो 2-3-4 टेबल स्पून तव्हां हुन में पाणी ऐड करे सघो था। जीअं ई गुड़ तव्हांजो मेल्ट थी वञे, उनखे कंप्लीट बॉइल थियल राइस जंहिंजो पाणी ड्राई थी वियो हुजे उन में तव्हां ऐड कयो। हिकिड़ो सुठो मिक्स ॾियो। कंहिं फूड कलर जी ज़रूरत न आहे। जेको तव्हांजो गुड़ आहे उहो तमामु सुठो गोल्डन कलर ॾींदो तव्हांजे चांवरनि खे। मथियां अञा बि ॾूंघी ऐड कंदासीं ऐं बादाम जी स्किन रिमूव कयो, थोरो गर्म पानी में डिप करे रखो ऐं हुनजा 2 पीस कंदासीं, उहे ऐड करे हुनजी गार्निशिंग बि थी वेंदी ऐं हुनजा इंग्रेडिएंट्स बि आहिनि। त असां पंहिंजी ताहिरी खे कयूं था डिश आउट। ऐं कीमे जे लाइ असां छा कयोसीं उहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं, पर अवल असां गर्मा गर्म जेका असांजी ताहिरी आहे उनखे डिश आउट था कयूं। कोई बि प्लेटर जंहिंमें तव्हांखे लॻे थो त तव्हांजा ॻोड़ा वारा जेके चांवर आहिनि उहे ज़बरदस्त लॻंदा। सॉफ्ट सॉफ्ट ॻोड़ जा असांजा चांवर अची विया ऐं ॻुड़ जो ई ख़ूबसूरत जेको कलर आहे उहो असांजे चांवरनि ते अची वियो। अच्छा, सियारे में भी इलाही मज़ेदार लगंदा आहिनि छो त ॻुड़ जो इलाही इस्तेमालु थींदो आहे, पर ईअं न आहे त गर्मीअ में तव्हां ठाहे ई नथा सघो। जॾहिं तव्हांजी दिलि चए ज़रूरु तयारु कयो ॻुड़ वारा चांवर। चलो जी, हाणे थोड़ी एक्स्ट्रा इन ते अञा बि ऐड कंदासीं ॾूंघी ऐं बादाम।
पिसियल डूंगी ऐड कई से थोड़ा बादाम शामिल था क्यों। अच्छा कीमे असां अॼु बीफ जो कीमो इस्तेमाल कयोसीं ऐं बीफ जे कीमे में तव्हां ऐड कजो टमाटा भी असां उन में शामिल किया आहिनि, असां उन में धोरो भी ऐड कयो अथसीं, लूणु शामिल कयोसीं, तमामु थोड़ा ऐड कयासीं कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐं वॾा वारा जेके सावा मिर्च हूंदा आहिनि उहे असां इन में शामिल कयासीं। तेज़ी एतिरी नाहे हूंदी पर फ्लेवर तमामु सुठो ईंदो, उहे ऐड कयासीं। लास्ट में मां इन में थोरो हिकिड़ो वॾे साइज़ जो जेको कचो बसर आहे उहो असां इन में शामिल कयोसीं ऐं थोड़ा असां हिन में फ्राई बसर ऐड कयासीं जॾहिं असां कीमे जी भुनाई पिया कयूं। थूम ऐं अदरक जो पेस्ट असां हिन में शामिल कयोसीं, थोड़ो साबित गरम मसालो असां हिन में शामिल कयोसीं, हेड लूणु ऐं सुका धाणा, थोड़ा ॻाढ़ा मिर्च बस। लास्ट में अगेन बसर ऐं सावा मिर्च अची विया, धाणा हिन में असां ऐड कयासीं ऐं थोड़ो अञा भी हिन में शामिल था कयूं। धाणा सुठे तरीक़े सां मिक्स कंदासीं ऐं अदरक ऐड करे हिनखे कंदासीं सर्व। अच्छा भुॻल कीमो आहे त बिल्कुलु ड्राई फॉर्म में असां हिनखे तयारु कयो आहे जेको चपाती सां गॾु इलाही मज़े जो लॻंदो। थोड़ा टमाटा भी आहिनि ऐं धोरो भी आहे, थोड़ी तव्हां बिल्कुलु हिन जी भुनाई भी कंदव त हिकिड़ी सुठी जेका ग्रेवी आहे उहा तव्हांखे मिलंदी खाइण जे लाइ ऐं तव्हां हिनखे चिकन जे कीमे सां भी इन रेसिपी खे बिल्कुलु फॉलो करे सघो था। चलो जी अच्छा थोड़ी ऐड कंदासीं अदरक। उम्मीद आहे त अॼु जी रेसिपी भी तव्हांखे सुठी लॻी हूंदी, ट्राई ज़रूरु कंदा, पंहिंजो फीडबैक असां ताईं ज़रूरु पुॼाइजो ऐं इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत रही त तव्हां सां थींदी मुलाक़ात ऐं ज़बरदस्त तव्हांजे लाइ रेसिपीज़ खणी ईंदासीं। आवाज़ किचन जी फ्रेश एपिसोड में तव्हां सां इंशाअल्लाह ज़रूरु मुलाक़ात थींदी। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ त ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं अॼोके ख़ासि ॾींहं में बि ख़ुसूसी दुआऊं ज़रूरु घुरिजो। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि कंदा। मूंखे ॾींदा इजाज़त, टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।